बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, टंडोल यार जे पासे वञूं पिया त हिते मां ॾिठो त असांजा मज़दूर हिकिड़ा आबादगार आहिनि जेके मज़दूरनि खां हिननि पंहिंजे बाग़नि में जेका आहे ही खरबूक आहे, ठीकु आहे, हिकिड़ी बीमारी जेका तव्हांखे मुसलसल ॿुधायूं पिया उन बीमारी जे बारे में और बीमारी खे इन्हनि खे कढनि पिया। हाणे हिननि खां थोरो पाण इंटरव्यू वठंदासीं, हिननि खां हाल वाल वठंदासीं त साईं हिन खे छा चइबो आहे, हीअ कहिड़ी शइ आहे? अंगड़ी चइबो आहे। इन सां मतिलबु मथे करे तव्हां अंगड़ी सां लाहींदा आहियो? सही। अच्छा, हीअ तव्हां खरबूक छो था कढियो? बाग में बीमारी न लगे। सही है। हाँ, उहो वरी अञा अॻिते वधे न। सही। हिननि जो चवणु आहे त बाग में बीमारी आहे, उहा बीमारी जेकॾहिं लॻी वई आहे त उनखे कढी छॾींदासीं त अॻिते असांजे बाग में बीमारी कोन लॻंदी। हाणे अंब खे नुक़सानु कोन थींदो। हाणे तव्हां हीअ केतिरो मतिलबु छा था सम्झो, इन में बीमारी केतिरी आहे पंहिंजे बागनि में? तमामु घणी आहे, माना ॿूर बि वधीक आहे ऐं बीमारी बि वधीक आहे। खरबूक वधीक थी वियो आहे, माना असांखे अञा वधीक महिनत करण जी ज़रूरत आहे। असां चऊं था त असांजा आबादगार पंहिंजे बागनि ते टाइम ॾियनि, उन्हनि खे ॿूर लॻण खां पहिरियां स्प्रे कराइनि, इन्हनि शयुनि ते तवजो ॾियण ज़रूरत आहे न। सही सही, माशाल्लाह। हीअ तव्हां मुंहिंजी वीडियो ठाहियो। आबादगार दोस्तों, टंडोल यार वारे पासे वञूं पिया त हीअ महिनत ॾिठी थी हिननि जी, त असांखे दिलि थियो त तव्हां सां इहा ॻाल्हि असां वीडियो पंहिंजी शेयर कयूं। हाणे हिननि मज़दूरनि जो चवणु आहे हीअ ॾाढी महिनत था कनि। हिननि जो चवणु आहे त आबादगार जॾहिं असांजे बाग़नि ते ॿूर लॻंदो आहे उन खां पहिरियां पंहिंजा उपाउ वठनि, ठीकु आहे। जेकॾहिं असां महिनत न कंदासीं त ईअं ई असांजा बाग़ात आस्ते आस्ते ख़तमु थींदा वेंदा, ठीकु आहे। हिन वारे हिननि जो चवणु आहे त तमामु घणी खरबूक लॻल आहे, तमामु घणी मतिलबु जेको आहे बीमारी लॻल आहे। ऐं इहा बीमारी तव्हांखे ॿुधाईसीं, जेकॾहिं अॼु आहे 5% इनखे कढियोसीं न, इनखे फिटो करे ॿिए पासे न उछलायोसीं त इहा वरी वेंदी 50% थी वेंदी। त इन हिसाब सां जेको आहे कल्ह तव्हांखे हिकिड़ी वीडियो ॾेखारीसीं असां, त जेको आहे पॉड्री मिल्ड्यू लॻल आहे। खरबूज जे बारे में तव्हांखे ॿुधायोसीं त पंहिंजे बाग़ात पंहिंजे फसलुनि खे टाइम ॾियो, सुबुह जे टाइम ते उन्हनि ते महिनत कयो। महिनत न कंदासीं, इहा आहिस्ते आहिस्ते असां वटि वाटर शार्टेज थी वियो आहे ऐं सुठियुनि जिन्सनि जा मसइला थी विया आहिनि, या मौसमियात जी तब्दीली जा मसइला थी विया आहिनि। इहे सभु शयूं असांखां वधंदियूं आहिनि। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। उमेद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि थिए लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।